वरी जॾहिं जनरल ज़िया जे दौर में फ्लोट इस्लामाबाद में ठहणु लॻा 23 मार्च ते, तॾहिं सिंध जो फ्लोट उते ठाहिणु सिखियासीं। हालांकि मूंखे उते मोकिलियो वियो त वाह सिंध जो फ्लोट ठाहिणो आहे, पर मूंखे सम्झ में न पिया आयो त फ्लोट छाखे चइबो आहे। ऐं मां पुछणु लॻसि, चयूं तूं उते हल पोइ तोखे ॿुधाईंदासीं त तोखे छा करिणो आहे। पोइ उते आर्मी वारनि असांखे हिकिड़ी ट्रक ॾिनी, जंहिंजे मथां जेको सो असां उहो ठाहियो। शुरू में त असां फ्लोट तमामु सादो ठाहियो, आसान बि हो ऐं सादो बि हो। झुगी हुई, अॻियां इंजन ते बि झुगी ठाहीसीं ऐं पुठियां बि ईअं छपिरो ॾेखारियोसीं, बिल्कुलु सिंपल सादो। पर पोइ आहिस्ता आहिस्ता हर साल चेंज कंदा वियासीं। पाकिस्तान परेड 23 मार्च फ्लोट बनते हैं। मोर बनाया था। मोर में मैंने वेल्डिंग का काम, जितना ढांचा जो है वेल्डिंग से मैंने बनाया था। माशाल्लाह इसी तरह 23 मार्च का जो है वो 7 दफ़ा हमने अवार्ड लिए। पूरे पाकिस्तान में जो है वो मुकाबला होता था उनका फ्लोटों का, उसमें अवार्ड लिए एक आदमी साहब की सरपरस्ती में। आहिस्ते आहिस्ते पोइ आउं बि सिखंदो वियुसि। अहिड़ी तरह कंहिं वक़्त में चई त हाणे मासूम शाह जो मीनार सखर वारो उहो ठाहियोसीं। और जितने मॉडल ये आर्टिफैक्ट गैलरी के अंदर है,
ये स्ट्रक्चर वगैरह ये सब मेरे हाथ के हैं। अंसारी साहब होते थे, अंसारी साहब के चेहरे बने हुए हैं। स्ट्रक्चर वगैरह और कपड़े और ये डिस्प्ले करना वो मेरा काम होता था। मूं अहिड़ी शख़्सियत साईं जी जेका आहे सा ऐं ज़बरदस्त मूंखे ॾाढी ॾिसी ख़ुशी थी ऐं गुलो गुलज़ार म्यूज़ियम खे ॾिठी उन जा बाथरूम उन जूं गैलरियूं मां ॾिसी हैरान थी वियुसि सॼो। तॾहिं सिर्फ़ु 2 गैलरियूं ठहियल हूंदियूं हुयूं। आर्टिज़न गैलरी जेका आहे सा 1993 में ठही। बहरहाल उन खां पोइ मुंहिंजो मुसलसल जेको आहे सो वक़्तु साईं काज़मी साहिब सां गुज़रियो। इन विच में मुंहिंजी साईं यावर अली काज़मी सां मुलाक़ात थी। साईं यावर अली काज़मी जे मां जहिड़ो वेझो थी वियुसि सॼो ऐं मूंखे इहो सभिनी म्यूज़ियम जे माण्हुनि में शर्फ़ हासिलु आहे त मां हुनजे घरनि जो बच्चो आहियां। हक़ीक़त में ईअं मां पंहिंजे बाबे वांगुरु सम्झो। असां साहब या ऑफिसर कॾहिं त सम्झो ई कोन, हमेशह असां हुनखे पंहिंजे बाबे वांगुरु सम्झो ऐं साईं करे छॾींदा हुआसीं। ऐं असां बि जेको आहे सो साईं जन खे तमामु घणो पाण ईअं महसूसु कयोसीं त असांजा जीअं वॾा घर में आहिनि, असांखे कंहिं शइ खां हिदायत कंदा बाबा हीअ कमु न आहे करिणो, हीअ करिणो आहे ऐं हीअ शइ सुठी आहे हीअ न आहे सुठी। अहिड़े हिसाब सां असां सां तमामु हिकिड़ी सुठी साईं जन जी कॾहिं कॾहिं कचहरी जे मूड में वेहंदा हुआ, ॿाहिरि वेही कचहरी कंदा हुआ त सभिनी खे बाबा वेहो अॼु जेको आहे सो पकोड़ा ऐं पाण जेको आहे सो डॿल रोटियूं खाईंदासीं। मज़ाक में जेको आहे सो कंहिंखां कॾहिं अली मोहम्मद खां, कॾहिं मोहम्मद बख़्श खां, कॾहिं मामे नूर खां, त कॾहिं हाजीअ खां या इन अहिड़े क़िस्म जी कंहिंखां का ॻाल्हि थींदी पोइ उनखे विहारे करे पोइ चवंदा अॼु हिन ते ॾंडु आहे ऐं हीअ पकोड़ा घुराई डॿल रोटी बि घुराए। पोइ डॿल रोटियूं ईंदियूं, पकोड़ा ईंदा, उहे ॾाढियूं वेही खाईंदा हुआसीं। ॾाढी कचहरी वेही थींदी साईं जन सां असांजी। ॾाढो जेको आहे सो सुठो टाइम असां साईं जन सां गुज़ारियो ऐं असांखे बि औलाद वांगुरु जेको आहे सो पाण भाईंदा हुआ। ऐं इवन साईं खे ज़ख़्म पेर में इस्लामाबाद वियासीं, उते साईं खे कोको लॻो पेर में, वीचारे खे ज़ख़्म हूंदो। इन ज़ख़्मी हूंदे बि पंहिंजे इदारे में उनजी जेके ख़िदमतूं, जेके उनजी महिनत बीठे राति ॾींहुं पंहिंजे हिन इदारे में जेको आहे सो हुन पंहिंजो वफ़्त करे छॾियो। पर हुनखे हिकिड़ी सचाई हूंदी, हिकिड़ो हुनजो पंहिंजो मोहबत हूंदी, इश्क हूंदो पंहिंजो हुनजो काज़मी साहिब जो इदारे सां। बसि चवंदो बाबा पाण कंदा रहूं था, पाण खे सिलो अलाह ॾींदो, इंसान छा ॾींदा पाण खे। तो साईं में इहे ॻाल्हियूं इलाही मूं ॾिठियूं। साईं तमामु हिकिड़ो ज़हीन माण्हू हुयो। जॾहिं असीं यकीन कंदो को माण्हू बीमार थींदो डिपार्टमेंट जो इदारे जो माण्हू, त उनखे पंहिंजे घरां बि ॾेई उनखे पंहिंजो इलाज वग़ैरह कराईंदो हुयो। IS म्यूज़ियम में त मूं म्यूज़ियम जी जेॾी महिल सफ़ाई ॾिठी ऐं उन टाइम स्वीपर बि सिर्फ़ु 2 हूंदा हुआ, हिकिड़ो चाचो जेमस ऐं ॿियो हमरा हूंदो हुयो। ऐं एॾी सफ़ाई जो ख़ुदि साईं पाण बि जेको आहे सो केॾी महिल किथे चीगम लॻल ॾिसंदो हुओ, किथे वाशरूम ख़राबु आहिनि त पाण बि उथी बीह रहंदो हुयो, मालियुनि सां मालियुनि जो कमु कंदो हुयो। ऐं असांखे बि इहो दर्स ॾिनई त बाबा हमेशह जेको आहे सो पाण खे जेको आहे वॾो न सम्झो, ईअं ई पाण कमु कंदा रहो। ऐं म्यूज़ियम खे अहिड़ो मूं सुहिणो ॾिठो जो अॼुकल्ह हाणे म्यूज़ियम जी हालति ॾिसी मूंखे रोअण थो अचे। सफ़ाई सुथराई ईअं हूंदी हुई जो मां हैरान आहियां, सफ़ाई पाण साईं पाण कंदो हुयो। अलाए केतिरा डायरेक्टर साईं जे वञण खां पोइ आया, पर उन्हनि असांखे न पंहिंजनि बचनि वांगुरु सम्झो, न असांखे जेको आहे सो उहे सहूलियतूं ॾिनियूं। साईं काज़मी साहिबु म्यूज़ियम जे लाइ एॾो कुझु कयो जो सेंट्रल एयर कंडीशन कराई ऐं सफ़ाई सुथराई, टाइल्स, मार्बल, हू हाणे 1993 में आर्टिफैक्ट गैलरी जो जेको आहे सो उहो इफ़्तिताह कई ऐं सॼो कमु पंहिंजे हथनि सां बि पाण कई। एसी ताईं जो राति जो अगरि 2 बजे ताईं साईं कमु करे त असां साईं सां साण गॾु वेठा आहियूं। ईअं सम्झो त मां हिकिड़ो रूहानी मुर्शिद साईं खे तस्लीम कयो। ऐं वरी जॾहिं हुनजा कलाम, बेत, शाइरियूं ऐं हुनजो आर्ट फ़न ॾिसी मां त सची पुछो हैरान थी वियुसि हलियो। ऐं मूंखे पुलिस में नौकिरी ऑफर थी असां वटि आई। मूंखे बाबा साईं पाण चयो त बाबा तूं हाणे कदावर आहीं, नौजवान आहीं, तूं हली वञ पुलिस में एज़ ए सिपाही भर्ती थी वञ हलियो। पर मूं चयो न बाबा मूंखे पाण खां परे न कयो ऐं मां तव्हां वटि सकाफ़त खाते में जेको आहे सो हिते सही आहियां। चवंदा आहिनि त जंहिं औलाद जो माउ मरी वञे या पीउ मरी वञे, ज़ाहिर ॻाल्हि आहे उनखे माण्हू यतीम चवंदो आहे। पर तव्हां यकीन कंदव जॾहिं काज़मी साहिबु हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो त तव्हां यकीन कंदव असीं छोरा छिना थी वियासीं। छोरा छिना यानी डिपार्टमेंट ऐं इवन जेके मुलाज़िम हुया डिपार्टमेंट जा, इहे सम्झो त छोरा छिना थी विया। साईं हिकु अज़ीम शख़्सियत हुयो। साईं खे असां पीउ जे रूप में, दोस्त जे रूप में सम्झो, माउ जी हंज हुई, माउ जी हंज जंहिंखे चइजे साईं काज़मी साहिबु, उहा शइ हुई। त यकीन कंदो असांखे माना ॻाल्हाईंदे त मूंखे तकलीफ़न ॾुख थो थिए त असांखे अहिड़ो अज़ीम यानी महरूम थी वियासीं अहिड़े अज़ीम माण्हुनि खां जो साईं कंहिंखे ताक़त न हूंदी हुई जो की असांजे मुलाज़िम खे को ब्रिगेडियर, को DIG, को IG को साईं टच करे
कंहिंखे तव्हां परमिशन वठी पोइ अंदरि ईंदा। साईं हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां, साईं सोहेल शाह DC हैदराबाद हुयो। तव्हां यकीन कंदा जे महिल आयो त मूंखे चई बाबा काज़मी साहिबु वेठो? मुंहिंजो साईं हा वेठो आहे। मूंखे चई पहिरीं साईं जो मूड ॾिसी अचो। मुंहिंजो साईं न, अॼु साईं बिल्कुलु सही आहे, तव्हां घबरायो न। त ईअं दर खे ठक ठक आहे ऐं चई साईं में कम इन सर। त मुंहिंजो साईं चवनि में पहिरीं साईं अड़े चई बाबा त वठी आहे, मूड मुंहिंजो सही आहे, मुंहिंजो कॾहिं मूड ख़राबु हूंदो आहे। त अहिड़ा वॾा वॾा माण्हू, साईं सलीम वाइदी साहिबु हुयो, साईं जी तमामु बेहद इज़त कंदो हुयो। साईं उहे तमामु घणा वॾा वॾा हुया मिसाल। हाणे साईं जो चवण जो मक़सदु ई हूंदो हुयो, चए थो बाबा अदीब आहियो, दानिश्वर आहियो, लतीफ़ खे पढ़ो था, लतीफ़ खे सम्झो त सही। पढ़णु ऐं शाइरी करणु त सवली आहे, माफ़ करे थो वञा, पर उनखे तव्हां सम्झो। ऐं बिना सम्झण का बि जेकी शइ आहे हमेशह बेकार हूंदी आहे। पोइ मां साईं वटि नौकिरी ड्यूटी में हुउसि त हिकु राति ईअं सीन थियो जो मूंखे का एजेंसी घरां खणी वई। हाणे आउं 8:30 बजे तक़रीबन ड्यूटी ते अची वेंदो हुउसि काज़मी साहिबु वटि ऑफिस में। पोइ साईं जो ड्राइवर हुयो, उनखे काज़मी साहिबु चयो त बाबा तव्हां हिकिड़ो कमु कयो, तव्हां सोलंगी ॾे वञो, हुसैनाबाद में मुंहिंजो घरु आहे। चई बाबा उते तव्हां वञो, अॼु सॼी राति मूंखे जेको आहे सो सोलंगी यादि कयो आहे। त हू जंहिं महिल मुंहिंजे घरु आयो, नबी वक़्तु सोलंगी जेको साईं जो ड्राइवर हो आयो घर, त मुंहिंजी अमड़ सां मिलियो। अम्मा खां पुछियईं बाबा ॾियो ख़बर, सोलंगी ड्यूटी ते न आयो आहे। चई बाबा हुनखे राति का एजेंसी खणी वई आहे। हाणे ख़बर न आहे कहिड़ी एजेंसी खणी वई आहे। बहरहाल हिन अची साईं खे ॿुधायो त साईं नबी बख़्श सोलंगी खे चयो, चई बाबा ॻाल्हि ॿुध ॾिस, मूं तोखे चयो त सॼी राति मूंखे सोलंगी यादि कयो आहे। त हक़ीक़त इहा हुई त मुंहिंजो ॿियो को सहारो कोन हुयो, ॿियो को मुंहिंजो कोन हुयो जेको नंढो वॾो जो मूंखे उन एजेंसियुनि मां मुंहिंजी जान छॾाए। पोइ इन में ज़फ़र काज़मी साहिबु जेको हुयो सो वीचारे मुंहिंजी मदद कई घणी। ऐं हुनजी इहा पेशन गोई जी ॻाल्हि पियो कयां त कॾहिं मुंहिंजे दर ते गाॾी न मोकिली ऐं हुन माण्हू खे कीअं ख़बर पई त भाई अॼु राति जेको आहे सो मुंहिंजो मुलाज़िम का एजेंसी खणी वई आहे। जा मिसाल छो न मूं वटि आयो आहे, कहिड़ी तकलीफ़ में आहे, तॾहिं मूंखे हुन यादि कयो आहे। हुनजी पंहिंजी हिकिड़ी दरवेशी तव्हां चई सघो था, जीअं हुनखे कीअं ख़बर पई त बाबा हिकिड़ो माण्हू मूंखे यादि पियो करे, सॼी राति मूंखे यादि कई जेके तकलीफ़ में आहे। तो पंहिंजे मुलाज़िम खे कंहिं तकलीफ़ में साईं न ॾिसंदो। राव जमशेद जेको टेक्निकल असिस्टेंट हुयो काज़मी साहिबु वटि, इवन साईं जो शागिर्द बि आहे, उनजो एक्सीडेंट थियो। एक्सीडेंट थियण खां पोइ हिकिड़े 2 ॾींहंनि खां पोइ असां वटि मेजर साहिबु ईंदो हुयो, पंहिंजो मेजर वसीम, साईं जो तमामु सुठो दोस्त ऐं तमामु इज़त करण वारो माण्हू हुयो। पोइ साईं जॾहिं हुन खां पुछियो, चई बाबा त मेजर साहिबु तव्हांखे ख़बर आहे त जमशेद जो एक्सीडेंट थियो आहे? त मेजर साहिबु चयो न साईं मूंखे ख़बर न आहे। चई त पोइ भला तव्हां हींअर वञो था? चई साईं मां तक़रीबन 300 माण्हू मुंहिंजे इंतज़ार में बीठा आहिनि, ट्रेनिंग वग़ैरह हुई या को मसइलो सिंध रेजिमेंट सेंटर में, त हुननि मूंखे थोरो हुते टाइम ॾियणो आहे। चई त साईं कुझु अल्फाज़ थोरो ईअं गरम थी वियो ऐं मेजर साहिब खे चई त बाबा ठीकु आहे, तव्हां पंहिंजो कमु कयो, बसि ठीकु आहे, तव्हां वञो। त उन तां मेजर साहिबु चयो न साईं मां हींअर ई वञा थो। जेको साईं खे ॿाहूं ॿुधी, चई साईं मां हींअर ई जमशेद ते वञा थो। त साईं मां जॾहिं मेजर साहिबु जॾहिं ॿाहिरि निकितासीं त ॿाहिरि निकिरी गेट खां मूं मेजर साहिब खे चयो, मुंहिंजो साईं ॻाल्हि ॿुधो, साईं पाण खे ॾिसे त न पियो, हाणे तव्हां पहिरीं पंहिंजो कमु करे अचो, तंहिंखां पोइ पाण वरी जमशेद खां हली था पुछी अचूं घरां। एक्सीडेंट हुते पंहिंजो एडमिशन हो, हुन खां पोइ वरी घरु हुयो, एडमिट हुयसि हॉस्पिटल में, पोइ घरु अची वियो। त पोइ मूंखे मेजर साहिबु चयो त न बाबा पहिरीं कमु साईं जो जेको मूंखे चई न इहो सर अखियुनि ते, पहिरीं हली हीउ कमु करे अचूं ऐं उन खां पोइ आउं पंहिंजो कमु कंदसि। त उहो मेजर साहिबु पहिरीं हलियो जमशेद खां, पोइ असां वियासीं, हाल वाल वरितो, पुछा कई, उन खां पोइ हुन पंहिंजो कमु कयो। त हीअ माण्हू साईं जी एॾी इज़त कंदा हुया, इख़लाक़, प्यार, मोहबत, छा तव्हांखे साईं आउं ॿुधायां, मूं वटि अल्फाज़ ई न आहिनि साईं लाइ जो साईं जे मां वेही ज़िंदगी ते ॻाल्हायां। असीं बि नंढड़ा माण्हू आहियूं, पर तमामु असां सां प्यारु कंदो हुयो, पंहिंजे इदारे सां, पाण सां, बचनि वांगुरु असांखे वेही जेको आहे सो विहारे, असांजी बीमारी जो, असांजो इलाज जो, असांजे बचनि जी ख़ैरियत वग़ैरह सॼी साईं, ईअं सम्झो त असांजो पीउ बि हुयो, असांजी माउ हुयो, असां ईअं सम्झो त साईं खां पोइ असीं यतीम थी विया आहियूं। हक़ीक़त इहा अथव, मिली हले पियो, वरी वक़्तु गुज़रे पियो, ज़िंदगी गुज़रे पई, पर साईं खां सवाइ का शइ, उन खां पोइ थियो छा आहे इदारे में आहे छा, साईं जेको कमु करे वियो उहो ई कमु आहे, बाक़ी उन खां पोइ त का शइ अॻिते पोइ हिते न आहे थी, बसि उते बीठो आहे म्यूज़ियम खे ईअं ब्रेक लॻी वई। ऐं साईं तव्हांखे ॿुधाए त म्यूज़ियम जेको हुयो उनखे गुलनि जो, हैदराबाद में गुलनि जो शहर सॼो हुयो। तव्हां यकीन कंदो साईं जी रूटीन छा हूंदी, साईं सुबुह जो अची 99 नाला अलाह पाक जा अॻियां रखियल हूंदा हुया, पहिरीं अची करे मां गुल पटे ऐं हिकिड़ी पाट हूंदी नंढड़ी उहा रखंदो हुउसि, पोइ साईं दुआ घुरी ऐं उन खां पोइ जेको कमु स्टार्ट कंदो हुयो। उन खां पोइ साईं बाबा फलाणे खे वठी आई, पोइ पंहिंजो कमु स्टार्ट कंदो। जेको वाई आहे या गानो आहे जंहिंखे पाण चई सघूं था, वो ही खुदा है,
उहो ई ख़ुदा जो हिकिड़ो रिकॉर्ड हूंदो साईं उहो सुबुह जो ॿुधंदो ऐं तमामु सुकून महसूसु कंदो मूंखे चवंदो बाबा ॾिस मूंखे पाण सां गॾु विहारे ऐं उहा उन शइ खे असीं सुबुह जो वेही ॿुधंदा हुआसीं उन खां पोइ पंहिंजा कम स्टाफ ॿिया टिया जेके थींदा उन खां पोइ काज़मी साहब कंदो हुयो साईं ॿियो तव्हांखे ॿुधायां मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो कमु हुयो अब्दुल मजीद दस्ती हूंदो SSP हैदराबाद तव्हां यकीन कंदव मूंखे तकलीफ़ थी त पंहिंजा माण्हू जेके पंहिंजे डिपार्टमेंट जा ऑफिसर एतिरी इज़त न कंदा हुआ साईं जेतिरी हुन माण्हू हुनजो साईं जो ख़त ॾिसी करे उथी करे बीह रहियो ऐं त नंढिड़ो मुलाज़िम जॾहिं साईं जो ख़त खणी उथी बीह रहियो मूंखे चई बाबा हुकुम कर वे साईं ओॾी महिल ई पंहिंजो सावण खान हुयो DSP हुसैनाबाद या पंहिंजो उनखे यकदमि घुराई चई बाबा हिन नंढिड़ो मसइलो हींअर तव्हां हल कयो त साईं वॾी शख़्सियत हुई साईं जी वॾी इज़त हुई साईं खे सुञातो कोन मूंखे वरी बार बार इहा ॻाल्हि करणी थी पए त म्यूज़ियम जे माण्हुनि कल्चर डिपार्टमेंट जे माण्हुनि साईं खे सुञातो कोन साईं खे ॼातो कोन साईं मां कुझु पुरायो हुननि कोन साईं हिकु समुंड हुयो साईं हिकु इदारो हुयो साईं हिकु यूनिवर्सिटी हुई साईं आउं तव्हांखे छा ॿुधायां साईं जिन पिरायो जिन सिखियो उहे माण्हू बि कुझु आहिनि कुझु वीचारा गुज़ारे विया जेके अज़ीम शख़्सियत सां वेही हुन सां कचहरियूं कंदा हुआ राति जो वेहंदा हुआसीं कचहरियूं कंदा हुआसीं तमामु सुठे तरीक़े सां जेको आहे साईं ॿियो तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां त डॉक्टर हरचंद राय जॾहिं आयो त उहो साईं जे ऑफिस में जॾहिं एंट्री थिए पियो त हुन पंहिंजी चप्पल साईं जे ऑफिस खां ॿाहिरि लाथी त जंहिंमहिल हाणे असां उहा थोरी कचहरी करे जंहिंमहिल ख़तमु कई त मूं दरवाज़ो खोलियो असां साईं ऐं डॉक्टर हरचंद राय जॾहिं निकिरूं पिया त साईं हरचंद राय जी जेकी चप्पल हुई सा आस पास हेॾा होॾा थी वई पासे कोन ते त साईं हुनखे खणी ऐं डॉक्टर हरचंद राय खे चयो त साईं तव्हांजी चप्पल त हुन पाती त कुझु माण्हू साईं चिड़ी पिया साईं तव्हां सैयद थी ऐं तव्हां जेको सो पंहिंजो हिंदू आहे उनखे तव्हां जेको सो पेरे पिया चई बाबा पहिरीं हिकिड़ो वॾो माण्हू आहे बुज़ुर्ग माण्हू आहे उस्ताद माण्हू आहे ज़ात पात पंहिंजी जॻह ते आहे पर इख़लाक़ मोहबत इहे पंहिंजी जॻह ते ऐं साईं वधि में वधि उन्हनि ज़ातुनि जी इज़त कंदो हुयो जेके ज़ातुनि खे हिते जा मीर पीर ऐं जेके वॾा माण्हू आहिनि कम ज़ातूं सम्झंदा आहिनि जंहिंमें माछी आहिनि साईं जंहिंमें मल्हा आहिनि साईं जंहिंमें कोरी आहिनि साईं जंहिंमें मोची आहिनि साईं हाणे साईं उन्हनि ज़ातुनि खे असांजा जेके ऑफिसर्स आहिनि जा जेके मीर पीर आहिनि उन्हनि खे घटि ज़ात सम्झंदा आहिनि साईं चवंदो बाबा जेको माण्हू पाण खे कपिड़ा पाराए थो कोरी आहे तव्हांखे कपिड़ा पाराए थो हू घटि कीअं आहे बाबा हिकिड़ो मोची आहे बाबा हू तव्हांखे जूतो ठाहे पाराए थो हू तव्हांखे कीअं घटि आहे बाबा हिकिड़ो जेकर मल्हा आहे बाबा तव्हांखे मच्छी फासाए खाराए थो महिनत करे तव्हांखे मच्छी तव्हांजे पेट में विझे थो हू घटि ज़ात कीअं आहे साईं जेकर माछी आहे त हिकु असांजी माछियुनि जे बारे में साईं हिकु वॾी ॻाल्हि कंदो त चवंदो माछी हिकु दिलेर क़ौम आहे माछियुनि जो हिकिड़ो साईं मूंखे ॿुधायो त अहिड़े हवाले सां साईं जेको इन्हनि क़ौमुनि जी तमामु वधीक ज़ातुनि जी इज़त कंदो जिन ज़ातुनि खे कुझु माण्हू जेके सो घटि ज़ातूं सम्झंदा हुया त साईं चवंदो बाबा कोली मेंगवाड़ भील असल सिंध जा जेके वारस आहिनि ही माण्हू आहिनि हू साईं पाण सैयद हुयो पर साईं पंहिंजे पाण खे इहो ई चवंदो बाबा असीं पाण पेनरू फ़क़ीर आहियूं असीं पाण ॿाहिरां आया आहियूं असली सिंध जा जेके वारस आहियो से तव्हीं आहियो माछी मल्हा कोरी भील बागड़ी इहे सिंध जा जेके असली वारस आहिनि हिकिड़े दफ़े जो वाक़ियो आहे त आल सिंध वुमेन्स मुशाइरो जेको आहे सो साईं हमीद आख़ुन साहिबु रखायो साईं ज़फ़र काज़मी जे थ्रू ऐं सभिनी मिली जुली त उन में मूंखे सिक्योरिटी जा फ़राइज़ अंजाम ॾियणा हुआ उन साईं मूंखे सख़्ती सां चयो बाबा हीउ दरवाज़ो जेको आहे सो बंदि हूंदो ऐं इन दरवाज़े खां अंदरि गाॾी कंहिंजी न ईंदी त प्रेस वारा तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ा खुला आज़ादु माण्हू आहिनि मां प्रेस वारे हिकिड़े दोस्त खे चयो मुंहिंजो बाबा गाॾी मना अंदरि न खणी वञो त हुन मूंखे माउ भेण जूं गाॾियूं ॾियणु शुरू करे छॾियूं मूं हुनखे चमाट वाए कढी जंहिं ते हुन वॾो एहतजाज कयो ऐं वञी ऑफिसरनि बाला ऑफिसरनि खे दाहूं ॾिनियूं त बाबा हिन मूंखे माण्हू मारियो आहे उहो किरी पियो वेठो हुनखे धकु बि लॻो ऐं मूंखे ॾाढो बुरो लॻो त बाबा मूंखे गार हिन छो ॾिनी मुंहिंजी पेशी थी साईं ज़फ़र काज़मी वटि मदद अली सिंधी वेठो शहज़ोर अली ताइबाणी त शहज़ोर अली ताइबाणी मदद अली सिंधी जेका आहे हुननि जी फेवर कई त ज़फ़र काज़मी साईं चयो त बाबा मूं जॾहिं हिन माण्हू खे सिक्योरिटी गार्ड रखियो हुयो त बाबा कंहिंजी गाॾी अंदरि अलाउ न आहे त पोइ छो छाजे लाइ हिन सां इहो जेको आहे सो विढ़नि पिया अख़बारी नुमाईंदा इन करे को मुंहिंजो बचनि जो कोॾो कोन्हे असांखे पंहिंजे बचनि वांगुरु सम्झी हमेशह पंहिंजे बचनि वांगुरु रखी असांखे कॾहिं कंहिंजे हथां मार न खणाई कॾहिं कंहिं ते शोकास नोटिस कोन हो कॾहिं कंहिंजी बदिली कोन हुई कॾहिं कंहिंजी पघार न कटी असांखे एॾो प्यारो माहौल ॾिनई जीअं असांजो पंहिंजो हिकिड़ो घरु हुजे असांखे आधी मुंहिंजी सॾु कंदो बीठा हूंदासीं नौकिरी जी का परवाह कोन हूंदी 8 कलाक ड्यूटी आहे या 10 कलाक ड्यूटी आहे साईं जेॾी महिल चवंदो बाबा अचो बाबा ईंदा हुआसीं हाज़ुर बाबा
विहारे सभिनी खे चवंदो हो त मां बाबा ऑफिसर कोन आहियां, मां तव्हां जहिड़ो आहियां ऐं मूंखे तव्हांजा बच्चा सभु तव्हीं मूंखे प्यार आहियो ॾाढा। हा, साईं जा माशाल्लाह शागिर्दनि में साईं त अनेक शागिर्द पैदा कया आहिनि, यूनिवर्सिटी खां वठी वेंदे सिंध अजाइब घर ताईं। उनजा पोर्ट्रेट, उनजा मॉडल, उनजी पेंटिंगूं साईं जूं अॼु बि ज़िंदा जावेदा सलामत आहिनि हर जॻह ते। एसी ताईं जूं बिल्डिंगुनि जा नक्शा, बिटशा सकाफ़ती खातो हुजे, सिंध लैंग्वेज अथॉरिटी हुजे, शमसुल उलमा दाऊदपोटा लाइब्रेरी हुजे, सेवण म्यूज़ियम हुजे, सिंध अजाइब घर म्यूज़ियम हुजे, सिंधी ॻोठ हुजे। तव्हांखे ॿुधायां त असां वटि तमामु बहितरीनु ढंढ हूंदी, हुन में वॾी हिकिड़ी ॿेड़ी बीठल हूंदी। उन टाइम माना बजट बि असांजे म्यूज़ियम जी घटि हूंदी हुई ऐं उन टाइम मुलाज़िम बि घटि हुया ऐं अॼु बजट बि डबल आहे, अॼु मुलाज़िम बि घणा आहिनि, पर तंहिं हूंदे बि उहा गुल सिर्फ़ु 1500 रुपया साईं लाहौर खां ॿिज घुराईंदो हुयो, सिर्फ़ु 1500 रुपये में, जंहिंमें गेंडियूं, काकस, सिंध में सिंध अजाइब घर में कारो गुलाब बि लॻल हुयो। हमीद आखून साहब पाण बणायो, साईं काज़मी साहब पाण बणायो, सभिनी गॾिजी मिली जुली हिकिड़ो पूरो लान असांजो परियूं सिर्फ़ु गुलाबनि जो लॻल हुयो, जंहिंमें क़िस्म क़िस्म जा गुलाब। अॼु हुनजी को हिकिड़ो वजूद ई कोन्हे उन्हनि गुलाबनि जो। साईं काज़मी साहब शाइर बि हुयो, अदीब बि हुयो, दानिश्वर बि हुयो, पेंटर बि हुयो, आर्टिस्ट बि हुयो, तारीख़दान बि हुयो। साईं जा किताब पढ़ियल, साईं जी शाइरी मां जेॾी महिल ॿुधी त मां हैरान थी वियुसि। हलियो पहिरियों कलाम जेॾी महिल ॿुधो पंहिंजो वहीद अली जी आवाज़ में, त तन खां मिठड़ी मन खां मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां अमर ॾिनी जा लोली। त मां हैरान थी वियुसि। हलियो त साईं काज़मी साहब माशाल्लाह शाइरी बि कई आहे। ॿियो कलाम अलण फ़क़ीर चयो त रिमझिम बरसी बादल आया, छिम छिम छेर छिमकाया मां, तन अंदर में लॻियूं तवारूं अल्फ़ी इश्क जी पाया मां हैरान थी वियुसि। हलियो विचाऊं ॾिसणो मूंखे शायदि इश्क उचांग ॾिनी आहे लोली, ज़फ़र अली शाह जली आहे झोली, अलफ़ बिना बि नाहे बोली, बेते मूर न भाया मां। सो ज़िक्र मूं कयो पियो साईं जे फैज़ जो न, साईं जो फैज़ या पंहिंजी ज़िंदगी खे ॾिसां थो अॼु बि उन में आउं शामिलु आहियां। उन साईं जो कुर्ब आहे उहो बाज़ार खणी नज़र नथा अचनि साईं असांखे, पर मूं हमेशह इहो ई सम्झो आहे त साईं मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजे अंदरि में मौजूदु आहिनि, ख़्वाबनि जी सूरत में। इन खां अलावा असांखे सिंध खां ॿाहिरि ॿिए मुल्क में, ॿाहिरें मुल्क में बि वञण जो इतफ़ाक़ थियो, जिते लंडन में असां 94 में उते नुमाइश हिकिड़ी ज़बरदस्त लॻाई। मोहतरमा बेनज़ीरी जो दौर हो ऐं उहा नुमाइश असांजी एतिरी त कामयाबु वई जो माण्हू इलाही मुतासिर थिया, जंहिंमें असां बाक़ाइदे उहे स्टेचू मॉडल बि बीहारिया ऐं मुख़्तलिफ़ एक्शननि में घर ॾेखारिया। झंड ते जीअं चकी हलाइबी आहे, कणिक पीबी आहे, ईअं चकी ते बि मॉडल बीहारियो। अहिड़ी तरह एतिरो सुहिणो जो ॾाढी रश हूंदी हुई ऐं जॾहिं मोहतरमा ने इफ़्तिताह कयो त हुनखे तमामु घणी मुतासिर थी ऐं चईं आख़ुन साहब ऐसी तरह की नुमाइशें दूसरे ममालिक में भी लगाएं, बहुत अच्छी नुमाइश आप लोगों ने लगाई है। इस इन खां पोइ इन्हनि दौरान इहे स्टेज फ्लोट ऐं इन्हनि ठाहिण ते जेको मूंखे मुख़्तलिफ़ इनाम मिलिया ऐं फ्लोट ठाहिण ते प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान ट्रॉफ़ी ॾींदो हो, फर्स्ट क्लास ऐं सेकंड क्लास ट्रॉफ़ियूं हमेशह खयूं ऐं सिंध जे फ्लोट ते। तंहिंखां अलावा जेके मेला ऐं जेके नुमाइशूं लॻंदियूं हुयूं उन में बि मूंखे जेको सो डिप्टी कमिश्नर ऐं ॿियो गवर्नर जा अवार्ड मूंखे चई मिली चुकिया। वो फ्लोट तकरीबन 30 साल से, अभी मेरे को 30 साल का अर्सा हो गया जो है काज़मी साहब ने इतना कुछ सिखाया। अभी 2 साल से 2015 और 2016 का फ्लोट मेरे हाथ में था, मैं इंचार्ज था उसका।
मैंने बनाए फ्लोट, उसकी तस्वीरें भी हैं। और बिरसा के 3 प्रोग्राम कर चुके हैं स्टेज के, वो मेरे हाथ में इंचार्जी में अच्छे प्रोग्राम गए हैं। लोक बिरसा के 3-4 प्रोग्राम किए हैं और लाल शाहबाज कलंदर के किए हैं प्रोग्राम, वो भी अच्छे गए हैं। हिकिड़ी लेडी आई हिते म्यूज़ियम घुमण जे लाइ, सो मूंखां हुनखां हिकिड़ी मालूमात ईअं वरिती त मूं वरी हुनखे सॼो जेको आहे गाइड करणु शुरू कयो, ॿुधाइणु शुरू कयुमि सॼो साईं जे बारे में बि ॿुधाईंदो रहियसि हिन खे। पिछाड़ी जो साईं जे मज़ार ते बि हाज़िरी भरीसीं आयासीं। हुन जेके कमेंट्स ॾिना आख़िर में, एॾी ख़ुशी थी मूंखे चई त अदा फयाज़ तव्हांजे शख़्सियत जे बारे में मूंखे सॼो कुझु ॿुधायो आहे, मूंखे एॾी त हाणे तलब थी पई आहे हुन सां मिलण जे लाइ, पर हाणे छा कजे। उन जेके गुफ़्ता ॻाल्हाया हुन चया त माण्हू त को मन हो, पर अफ़सोस जो मिली न सघियासीं। एॾा सचा घटि मिलंदा आहिनि। ऐं साईं जो हिन सां घणो मोहबत हो, हिन म्यूज़ियम से साईं ठाहियो घणो, ऐं कुझु मोहबत हुई हिन सां। राति वेही ॾींहुं कोन ॾिसंदो, कमु पंहिंजो ज़ारी रखंदो। हिन में असां बि गॾु हूंदा हुआसीं, वरी टेम गॾु हूंदी हुई, असांखे शइ जेका कंदो हो असीं पहुचाए ॾींदासीं। पोइ जमशेद असीं फोटा कढे रोहिड़े जा गुल थर में मिठी में वेंदा हुआसीं कढाए, पोइ सोनारनि जा दुकान, पोइ इहे सभु असां उते माना कढे हिते असीं पंहिंजो पोइ हिते ड्रामा ठाहिया, अंदरि उन ते साईं नक्शनि ते सभु ठाहिया। ऐं चिटसाली साईं जे हथ जी पाण जो पाण आहे, ऐं पोइ थर जे हवाले सां। ऐं असां घणो कुझु साईं सां गॾु रहियासीं, घणो कुझु गुज़ारियोसीं। साईं तमामु असांखे ॾाढो भाईंदो हो, ऐं साईं से वॾी असांजी मोहबत हुई अञा ताईं बि साईं जे। ऐं जेका साईं जी अञा बि वञूं था को कमुकारु करे साईं जे पेरनि में घुरे त हुकम थी वञे। उहो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मूंखे पाण सां गॾु रखियो, ऐं उन जे हूंदे बि पाण मूंखे प्यार मोहबत एॾो ॾिनो जो मां हुनजे घर जो बचो थी रहियसि। ऐं आख़िर ताईं मौला पंजतन पाक मूंखे जेको आहे सो सघ ॾींदो त सदाईं जेको आहे सो हुनजे बचनि सां बि निभाईंदो अचां। अॼु न उताकुन में तालब तंवारी आदेसी थी विया जे मड़ियूं मुंहुं मारी, जेके जीअ खे जियारीन से लाहू थी लॾे विया। 97 से यहाँ कुछ काम कर रहे थे ज़फ़र काज़मी साहब के साथ हम, जो है बांधनी डायरामा और चमड़े के हवाले से। तो वो काम जैसे काज़मी साहब फिर अलील हो गए, रिटायर भी हो गए, तो उसके बाद वो काम तकमील तक ना पहुँच सका। लेकिन मेरी अब दोस्तों से ये जितने भी यहाँ घूमने वाले आते हैं या और लोग हैं, तो ये एहसास कौमी असासा है, ये इसको हमें सबको मिल के संभालना है ना इसको। तो इसमें सब जितने ऐसे मोहब्बत रखने वाले हैं अपने मुल्क से, अपने हेरिटेज से, तो अल्लाह करे कि वो कौमें ज़िंदा रहती हैं जो अपने निशानियों को संभाल के रखती हैं ना, तो वरना तो फिर बर्बादी का ही सबब होता है सिलसिला।